अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां कलसूम किचन मां तव्हां सां गॾु। अॼु मां तव्हांखे ॾसे रही आहियां ॿकरे जे गोश्त जो शोरमो जेको थींदो आहे, शोरमा न शोरमो। उन जे लाइ मूंखे दरकार आहिनि बसर ॿ जेको आहे सो आहिनि नॉर्मल बसर, अधु पा दही आहे, अधु पा खां थोरी वधीक हूंदी, हिकु चमिचो वॾो, अञा ॾेढ चमिचो जेको आहे सो अदरक थूम गॾियल पीठल, हीअ साबित गरम मसालो, अधु प्याली पाणी। बाक़ी मुंहिंजियूं शयूं तव्हांजे साम्हूं आहिनि, मां उहे विझंदी वेंदमि, तव्हांखे ॾसींदी थी वञा। त नाज़रीन, हीउ मुंहिंजो तेल अधु कोप तेल जो आहे, हीउ मुंहिंजो गरम थी चुको आहे। हिन में मां हाणे विझंदसि बसर पंहिंजा। त नाज़रीन, हीउ ॾिसो मुंहिंजा बसर पचण वारा आहिनि, पका न आहिनि, पर हिननि में पाणी जेको आहे बिल्कुलु कोन्हे को, पाणी ख़तमु थी चुको आहे, छो त हीअ भाॼी ज़्यादा भुॼंदी आहे, इन करे बसर ॻाढ़ा थी वेंदा। उन में हिन में मां विझंदसि थूम अदरक पेस्ट जेको मूं तव्हांखे ॾसियो, ऐं हीअ आहे साबित गरम मसालो। हीअ ॾिसंदा वञो तव्हां, हीअ कमाल पट जो पतो आहे थोरो, हीअ अधु जेको आहे सो स्टार आहे, ॿ वॾा फोटा आहिनि, ॿ दालचीनीअ जा टे टुकड़ा आहिनि, ऐं इहे 4 खां 5 लौंग आहिनि, ऐं कारा मिर्च आहिनि। मां हिन में विझंदसि त जीअं मुंहिंजे मसाले में हिननि जी ख़ुशबू बिल्कुलु अंदरि ॾिसो, ही विझंदसि केतिरा मुंहिंजा बसर ॻाढ़ा थी विया आहिनि। थूम खे थोरो मां भुञंदसि, ऐं हाणे मां हिन में विझंदसि गोश्त। मुंहिंजो गोश्त अधु किलो आहे, ऐं हीउ हॾी वारो गोश्त आहे। शोरमो जेको आहे उहो हॾीअ वारे गोश्त मां ई ठहंदो आहे, ऐं चर्बीअ वारे मां न की साफ़ गोश्त ईंदो आहे। जेतिरो तव्हांखे सुठो गोश्त हॾी वारो मिले, ओतिरो ई वधीक जेको आहे सो सुठो थींदो आहे। हिनखे मां हिन में भुञंदसि हाणे। ॿकरे जो गोश्त पंहिंजो बि पाणी छॾींदो आहे। हिनखे ढकणो कोन्हे को, ईअं ई पचाइणो आहे। त नाज़रीन, हेॾा मुंहिंजो गोश्त भुॼी रहियो आहे। मूं तव्हांखे अधु प्याली पाणीअ जी जेको आहे सो ॾेखारी हुई, त हाणे इन जो ई टाइम अची वियो आहे। त इन सां छा करिणो आहे, हिकिड़ो चमिचो, 2 चमिचा नंढा जेको आहे सो मूं मिर्चनि जा हिन पाणीअ में विधा आहिनि, 1 चमिचो लूण जो, 1 चमिचो हेड रहियो गरम मसालो, एतिरो बसि, छो त मां साबित गरम मसालो पहिरियां विझी आई आहियां हुन में, ऐं 1 चमिचो कुटियल मिर्चनि जो, 1 चमिचो भरे सुकनि धाणनि जो। हाणे मां हिनखे कंदसि मिक्स पाणीअ में, ऐं उहो विझंदसि मां भाॼीअ में। त नाज़रीन, हीउ ॾिसो मुंहिंजो गोश्त हीअं भुॼी वियो आहे, हिन मां बिल्कुलु पंहिंजो पाणी बि ख़तमु थी वियो आहे। हाणे हिन में मां जेको मसालनि वारो पाणी ठाहियो इहो विझंदसि। इहा ई तक़रीबन मुनी प्याली पाणीअ जी। हाणे हिनखे लॻाईंदसि मां ढक, जेसि ताईं हिन जो ही पाणी ख़तमु थिए। ही पाणी अञा ही भुॼंदो, ही पाणी ख़तमु थिए पोइ दही पवंदी। त नाज़रीन, हिनखे मां ढक ॾेई तव्हांजे साम्हूं अधु प्याली पाणी विझी रखियो। ही ॾिसो, ही बिल्कुलु मुंहिंजो मसालो, बसर, गोश्त सभु कुझु मिक्स थी वियो आहे, ऐं हिन जो कलर बि ॾिसो। हाणे मां हिन में विझंदसि दही। दही बि पंहिंजो इलाही पाणी छॾींदी आहे। हाणे दही आई आहे जेका तव्हांखे मां पहिरियां ई दसी आई आहियां, हीअ फेटे रखी आहे, छो त दही जीअं अचंदी आहे उअं ई न पवंदी आहे हिन में कंहिं बि शइ में।
उन सां गुठलियूं अची वेंदियूं त उहा शइ ख़राबु थी वेंदी आहे। कंहिं शइ में दही विझणी हुजे हमेशह माण्हू फेटे रखे। ॾिसो मां हिन में दही मिक्स फिटी कयां। अञा हिनखे मां ढक ॾींदसि जेसि ताईं हिन में दहीअ जो पाणी बिल्कुलु ख़तमु थी वञे। पोइ हिन में पवंदो शोरमे जो पाणी। छो त हिन जो नालो ई मटन शोरमा आहे त हिन में शोरवो असां पाण जी ज़ुबान में त शोरवो था चऊं, उहो ज़्यादा थींदो। तव्हां ज़रूरु ट्राए कजो, इनशाला तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। हिनखे वरी बि मां 10 मिंटनि ताईं 10-5 मिंट जेसि ताईं हिन जो पाणी खुश्क थिए तेसि ताईं ढक लॻाईंदसि मां। त नाज़रीन हिनखे मां ढके रखी वई हुयमि 10 मिंट खनि थी विया। हाणे हिनखे ॾिसो मुंहिंजो बिल्कुलु मसालो भुॼी वियो आहे ऐं मुंहिंजो गोश्त बि पची वियो आहे। मूं चेक कयो आहे ऐं हाणे मां हिन में विझंदसि पाणी। तक़रीबन 2 खां 2.5 प्यालियूं विझंदसि त जीअं मुंहिंजो शोरवो बि हिन में सही थिए ऐं जेका गोश्त में बाक़ी कसर आहे त उहा बि ख़तमु थी वञे। हीअ 2 प्याली आहे। अञा हिन में मां थोरो विझंदसि पाणी ऐं हीअ 3 प्याली आहे। हिनखे हाणे मां हल्की बाहि ते चङी देरि रखंदसि जेसि ताईं मुंहिंजो हिन जो शोरवो बि सही थी वञे ऐं मुंहिंजो गोश्त बि सही थी वञे। त नाज़रीन हीअ ॾिसो मुंहिंजी भाॼी बिल्कुलु हाणे रेडी आहे, तयारु थी वई आहे। ॾिसो हिन जी रस हिन में रहो ई घणो थींदो आहे ऐं हिन जी रस बि ॾिसो बिल्कुलु। हे ॾिसो हाणे मां हिन में विझंदसि धाणा। 4 सावा मिर्च आहिनि ऐं अधु गठी सावनि धाणनि जी आहे। मां हिन में विझंदसि ऐं हिनखे वरी 2 मिंट मां जेको आहे ढक ॾींदसि जीअं धाणनि ऐं मिर्चनि जी ख़ुशबू जेको आहे हिन में बिल्कुलु अंदरि थी वञे। त नाज़रीन हीअ ॾिसो मुंहिंजी भाॼी हींअर बिल्कुलु तयारु आहे। हे ॾिसो तव्हां हिन रस बि ॾिसो, गोश्त, धाणा, मिर्च सभु कुझु रेडी आहे हिन जो। हाणे मां ही तव्हांखे ढूंघे में कढी ॾसियां थी। त नाज़रीन मुंहिंजो मटन शोरमो तयारु आहे। तव्हां हिननि खे चांवरनि सां, पंहिंजी घर जी मानीअ सां, नान, चपाती जंहिंसां बि चाहियो खाई सघो था। ही बेहदि लज़ीज़ ऐं सुठी जेको आहे भाॼी आहे ऐं मां उमेद थी कयां त तव्हांखे पसंदि ईंदी। अगरि तव्हां पहिरियों दफ़ो मुंहिंजी रेसिपी का ॾिसी रहिया आहियो त ज़रूरु मूंखे शेयर कयो, लाइक कयो, सब्सक्राइब कयो। दुआउनि में गॾु। अल्लाह हाफ़िज़।